अस्सलामुअलैकुम दोस्तों। किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलाई धोखो ॾेई लखे रुपया खाई वियो ऐं पंहिंजी कंपनी बंदि करण ते पहुतो आहियां। मुमताज़ मोलाई न फ़ोन थो खणे ऐं न ई ॻाल्हाइण थो चाहे। मुमताज़ मोलाई डॉक्टर फ़हीम शेख ऐं इरफ़ान समो मिली करे मूंसां फ्रॉड कयो आहे। सुहानी प्रोडक्शन ऐं DR प्रोडक्शन ऐं KP प्रोडक्शन जो मालिक ख़ुदा बख़्श खोखर तरफ़ां मुमताज़ मोलाई ते संगीन इल्ज़ाम। ख़ुदा बख़्श खोखर चयो त मुमताज़ मोलाई सां मुआहिदो थियल हुयो ऐं मुमताज़ मोलाई मुंहिंजी कंपनी में काफ़ी एल्बम कया ऐं हिकु एल्बम रहियल हुयो जंहिंजो प्रोमो बि मुमताज़ मोलाई जारी करे ॾिनो ऐं हाणे मुमताज़ मोलाई फिरी वियो आहे ऐं 6.5 लख रुपया घुरी रहियो आहे। ख़ुदा बख़्श खोखर चयो त ख़ुदा जे वास्ते मूंसां इंसाफ़ कयो। मुमताज़ मोलाई मूंसां वॾो फ्रॉड कयो आहे ऐं हाणे हू 6.5 लख रुपया मूंखां घुरी रहियो आहे ऐं एल्बम बि न करे ॾेई रहियो आहे। मतिलबु त वॉइस रिकॉर्डिंग सभु कुझु ख़ुदा बख़्श खोखर चयो त मूं वटि मौजूदु आहिनि ऐं मुमताज़ मोलाई मूंसां फ्रॉड करे वियो आहे। ख़ुदा रा मूंसां इंसाफ़ कयो वञे।